चोर तो नहीं। अंकल मां सख्त परेशानी में आ ता मूंखे पंहिंजी मोबाइल ॾेई था घुमाइण पर अबू ने कॉल कई छा मुसीबत है जीअं आराम करे छॾा करे अबू अबू ददू गुम थी वियो आहे। ई कंहिंजे नंबर तां तूं कॉल कई आहे? मां हिन वक़्तु ड्यूटी ते आहियां, मां कोन अची सघंदुसि। सुभाणे अगर मां गुम थी वञा न त मूंखे बि ॻोल्हण न अचियो। अब्दुल मुईज़ अहिड़े कारे परेशान पिया लॻो कि भाई मूंसां वॾी प्रॉब्लम थी वई आहे। अब्दुल मुईज़ परेशान न थियो, काॾे वियो हूंदो, हिते ई हूंदो, ददू ॻोल्हे था वठोसि। रफ़ी भाई मां जिथे किथे ददू खे ॻोल्हियो पर ददू मूंखे मिले ई नथो। अड़े यार रोए छो थो, ददू ॿार थोरी आहे जो गुम थी वेंदो। रफ़ी भाई ददू ॿारनि खां बि वधीक आहे। अच वेह बाइक ते ॻोल्हे था वठोसि। काॾे वञी थो सघे ददू, सभु रोड रस्ता त ॾिसी आया आहियूं। ददू अलाए कहिड़ी हालत में हूंदो। अब्दू किन ददू केॾो तंग कयो हुई मूंखे। अब्दू मोबाइल अब्दू छा थियो मोबाइल खे? मोबाइल अब्दू कोई खणी वियो छा मोबाइल? अब्दू यार ददू कमाल करे छॾियो अथई, नंढे ॿार खे खणी अची परेशान कयो अथई। अब्दू अब्दुल मुईज़ अचो त हाणे मां तव्हांखे घर छॾियां। ठीक है रुकी भाई पर असां रखे थे नहीं बताना। रिक्शा जी कहिड़ी ज़रूरत आहे अब्दुल मुईज़, अचो त बाइक ते हलूं, मां बि घर थो वञा। अब्दू बाइक न रिक्शा। सही आहे रिक्शा ते था हलूं। रुकी भाई तव्हां घर वञो ऐं अबू खे ॿुधाइजो त ददू मिली वियो आहे। ओके अब्दुल मुईज़ मां वञा थो घर, वरी हाणे ददू खे गुम न कजांइ, ठीकु आहे? मां हाणे घर थो वञा। अब्दू न अब्दू अब्दू मोबाइल। मुईज़ मां केतिरा भेरा तोखे सम्झायो आहे त बाबा खे ॿाहिरि न वठी वेंदो कर, yes or no? यस अब्दू वे तपोशो अब हमें छड़ियो न कावड़ के छॾियां कावड़ खे? इहो जेको हर वक़्तु तव्हां ॿई मूंखे परेशान करे वेठा आहियो, तव्हांखे इहा मज़ाक थी लॻे? अबू हर वक्त तव्हांजो मूड ख़राब हूंदो आहे, तव्हां सदाई रड़ियूं करे ॻाल्हाईंदा आहियो। छा इहो तव्हांखे भलो थो लॻे?
मुझे इन ख़राब मूड करण जो कारण तू इहो तुम्हारो दद्दू आहे। माजो ददू तव्हांजो पीउ आहे। मां हाणे बेज़ार थी वियो आहियां अब्दुल मुईज़। तोखे ख़बर बि आहे त तुंहिंजो ॾाढो चरियो आहे, पोइ बि तूं हुनखे ॿाहिरि थो वठी वञे। ददू खे चरियो न चयो, ददू ज़हनी मरीज़ आहे। को फ़र्क़ु न आहे, ॿिन्हिनि जी माना साॻी आहे। मुंहिंजे ख़्याल में तव्हांजा अंदाज़ा बि चरनि खां घटि न आहिनि। बदतमीज़, इहो तरीक़ो आहे तुंहिंजो पंहिंजे पीउ सां ॻाल्हाइण जो। ही तूं वॾनि स्कूलनि में तो तालीम पढ़ाईं, उते तोखे इहो था सेखारनि। अब ज़रूरी आहे हर ॻाल्हि स्कूल वारा सेखारनि? ख़ामोश, तुंहिंजी ज़ुबान हाणे घणी थी हले। लॻे थो त स्कूल वारनि खे तुंहिंजी कंप्लेंट करणी पवंदी। ओके, कंप्लेंट ॾेई छॾियो। मां टीचर खे सभु कुझु सही सां ॿुधाए छॾींदमि। लॻे थो त हाणे तूं हाणे दद्दो जो बंदोबस्तु करणो पवंदो। बंदोबस्तु छा? कंहिं इदारे जे हवाले करणो पवंदो। घर में रहण जहिड़ो न आहे। हाणे मूंखां बर्दाश्त ई नथो थिए। हाणे तव्हां ॿियूं रड़ियूं था कयो त पोइ तव्हां कुराड़ा थी छा कंदो? पोइ मां बि तव्हांखे बर्दाश्त न कंदुमि। मां बि तव्हांखे कंहिं इदारे में छॾे ईंदुमि। सॉरी पुट, मां ॾाढो कावड़ जो इज़हार कयो। दरअसल मां ॾाढो परेशान हुयुसि। ओके, मैं सॉरी करण जी ज़रूरत न आहे। मूंखे ख़बर आहे तव्हां मुंहिंजा खड़ूस सबू आहियो। सॉरी वञी चरे ददू खे चओ। अब्दुल मुईज़, ही कहिड़ो तरीक़ो आहे? तूं मुंहिंजे पीउ खे चरियो थो चवीं? मां त पंहिंजे ददू खे चरियो थो चवां, तव्हां त पंहिंजे पीउ खे था चरियो चओ। ख़ामोश। ॾिस अब्दुल मुईज़, अबू ददू भी इंसान है, हुनखे भी घुमण जो हक़ आहे। पोइ मां कॾहिं मना कयो आहे हुनखे? मूंखे मुंहिंजी ॻाल्हि मुकमल करण ॾियो प्लीज़। अबू तव्हां मूंखे ॿुधायो नंढे लाइ तव्हांजी टंग भञी पई। ददू तव्हांजी ॾींहं राति ख़्यालु कंदो ऐं ददू तव्हांखे पार्क बि खणी वेंदो घुमाइण। छा ददू तव्हांजे रखण मां तंग थींदो जो तव्हां ददू मां एॾो तंग आहियो? मूंखे रोवारींदे छा थी? जेके ॿियनि खे रोवारींदा आहिनि उहे रोईंदा न आहिनि। ॾिसो, मूंखे बाबा बेहद प्यारो आहे। अबू तव्हां बि मूंखे ॾाढा प्यारा आहियो, पर तव्हांजो रवैयो सही न आहे ददू सां। दादीअ जे मौत जे सदमे ददू खे बेहाल करे छॾियो आहे। अबू ददूअ खे सख़्त ज़रूरत आहे असांजी।